नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन के खुश आमदीद। प्यारा दोस्तों, अज नई मालूमात खणी ताजी खिदमत में हाज़िर थियो आयां। यकीन अवां खे पसंद ईंदी सो ही आहे त हिकिड़े मरतबे अल्लाह जे नबी हज़रत सैयदना सलैमान अलैहिस्सलाम हिकु माकोड़ी खां सुवाल कयो, पुछा कई। इन जे बारे में अवां जी खिदमत में अर्ज़ु कयां थो, लेकिन उन खां अॻु में अवां सां गुज़ारिश आहे त जेकॾहिं अवां असांजो चैनल सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾो गॾु घंटी जी निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। प्यारा दोस्तों, हिकिड़े मरतबे हज़रत सैयदना सलैमान अलैहिस्सलाम हिकु माकोड़ी खां सुवाल कयो, पुछा फरमाई त ऐं माकोड़ी ख़बर ॾे तूं पूरे साल में केतिरो रिज़्क़ खाईंदी आहीं ऐं केतिरो तुंहिंजो रिज़्क़ हूंदो आहे। त उन माकोड़ी अल्लाह जे नबी हज़रत सैयदना सलैमान अलैहिस्सलाम खे अर्ज़ु कयो त ऐं अल्लाह जा नबी, आउं पूरे साल में कणिक जो हिकिड़ो दाणो खाईंदी आहियां, यानी मुंहिंजे पूरे साल जो रिज़्क़ कणिक जो हिकिड़ो दाणो हूंदो आहे। अल्लाह जे नबी हज़रत सैयदना सलैमान अलैहिस्सलाम कणिक जो हिकिड़ो दाणो खणी बोतल यानी शीशी में विधो ऐं उन माकोड़ी खे बि शीशी में बंदि करे ढकणु बंदि करे रखी छॾियो। जॾहिं पूरो साल गुज़री वियो, अल्लाह जे नबी हज़रत सैयदना सलैमान अलैहिस्सलाम उहा शीशी खईं ऐं बोतल खणी ढकणु खोले जॾहिं ॾिठो त उन माकोड़ी कणिक जो अधु दाणो खाधो हो। अल्लाह जे नबी हज़रत सैयदना सलैमान अलैहिस्सलाम उन माकोड़ी खां पुछा फरमाई त ऐं माकोड़ी ख़बर ॾे तूं त पूरे साल में कणिक जो हिकिड़ो दाणो खाई वेंदी आहीं, लेकिन हीअ त तो कणिक जो पूरे साल में अधु दाणो खाधो आहे, इन जी वजह इन जो सबबु छा आहे? माकोड़ी अल्लाह जे नबी हज़रत सैयदना सलैमान अलैहिस्सलाम जी खिदमत में अर्ज़ु करणु लॻी त अल्लाह जा नबी, मुंहिंजी तवक्कुल ऐं भरोसो पहिरीं अल्लाह पाक ते हूंदो हो, तॾहिं आउं साल में हिकिड़ो दाणो खाई वेंदी हुअसि ऐं अल्लाह पाक मूंखे वरी ॿियो रिज़्क़ अता फ़रमाईंदो हो। पर हिन साल मुंहिंजो भरोसो ऐं तवक्कुल तव्हां ते हुई, पोइ हीउ अधु दाणो मूं इन जे करे बचायो त शायदि जेकॾहिं अवां मुंहिंजी सार न लधी त बाक़ी अॻिए साल जे अंदरि हीउ अधु दाणो मूंखे कमु अची वेंदो ऐं उन साल में आउं हीउ अधु दाणो खाईंदुसि। त प्यारा दोस्तो, हीअ बहितरीनु मालूमात जेका मूं अव्हां जी खिदमत में पेश कई, इन वाक़े मां असां तव्हांखे सबक़ु पढ़ाइणु घुरिजे ऐं अल्लाह पाक जी ज़ात ते भरोसो ऐं यकीन ऐं तवक्कुल रखणु घुरिजे। यकीनन अल्लाह पाक रिज़्क़ ॾियण वारी ज़ात आहे ऐं हर चीज़ खे रिज़्क़ ॾियण वारी ज़ात अल्लाह पाक जी आहे। असां अल्लाह पाक ते यकीन ऐं भरोसो ऐं तवक्कुल रखूं त कॾहिं बि अल्लाह पाक असांखे बुखियो न छॾींदो। अल्लाह पाक सख़ी आहे, रहीम ज़ात आहे रब करीम जी। बसि अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे पंहिंजी इबादत जो शौक़ु ऐं जज़्बो अता फ़रमाए। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ही हुई अॼु जी मालूमात। वरी नई मालूमात में अव्हां जी खिदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।